अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना कफ़रू वक़ालू लिइख़वानिहिम इज़ा ज़रबू फ़िल अर्ज़ि औ कानू गुज़्ज़न लौ कानू इंदना मा मातू वमा क़ुतिलू लियजअलल्लाहु ज़ालिका हसरतन फ़ी क़ुलूबिहिम वल्लाहु युह्यी व युमीत वल्लाहु बिमा तअमलून बसीर वलइन क़ुतिलतुम फ़ी सबीलिल्लाहि औ मुत्तुम लमग़फ़िरतुम मिनल्लाहि व रहमतुन ख़ैरुम मिम्मा यजमऊन वलइन मुत्तुम औ क़ुतिलतुम लइलल्लाहि तुहशरून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल काफ़ी आयतुनि खां वठी 4-5 रुकूं तरतीब सां अल्लाह तबारक व तआला बयान फरमाया आहिनि जिन 5 रुकुनि जे अंदरि जंग उहद में जेके लग़्ज़शूं थी पयूं हुयूं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन खां उन्हनि लग़्ज़शुनि कमियुनि कोताहियुनि जी तरबियत ऐं तालीम हली रही आहे। पोइ जंग उहद जे अंदरि आर्ज़ी तौर ते जेका शिकस्त हुई जेको नुक़सान थियो हो उहो नुक़सान बि ज़रा वॾो हो चूंकि 70 साहब सगोरा शहीद थी चुका हा। ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी ज़ख्मी थी चुका हा। हिकिड़ो ॾंद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शहीद थी वियो। चेहरे अनवर ते ज़ख़्म लॻी पिया, काफ़ी खून वही वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुश्मन जे तरफ़ खां खोटियल हिकिड़े खॾे जे अंदरि किरी बि पिया। उन वक़्तु मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि खे हिकिड़ो वारो मिली वियो। काफ़िरनि त नऊज़ बिल्लाह हुलायो त मुसलमान जो नबी नऊज़ बिल्लाह शहीद थी वियो, क़त्ल थी वियो। इहे लफ़्ज़ मुसलमाननि जॾहिं ॿुधा त मुसलमान दिली तौर ते ॾाढा कंफ्यूज़ थिया, कमज़ोर थी पिया, ढरा थी पिया, मायूस थी पिया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी उते तरबियत फरमाई। वरी मुनाफ़िक़नि खे जॾहिं वारो मिलियो त मुनाफ़िक़नि बि चयो त लौ कान लना मिनल अम्रि शैउन मा क़ुतिलना हाहुना। अजीब अजीब लफ़्ज़ चयूं त असां मुसलमाननि खे मशवरो ॾिनो त मदीने में बीही करे मुक़ाबिलो कयूं त फ़ाइदो आहे, मैदान में हली करे न लड़ूं। मदीने जे अंदरि बीही करे मुक़ाबिलो कयूं दुश्मन सां। असांजो रायो न वरितऊं, पोइ हाणे ॾिसो केॾो नुक़सानु थियो। न निकिरनि हा ॿाहिरि असां सां गॾु हिते रहनि हा, मदीने में हुजनि हा, मैदान में न अचनि हा, लड़ाई न कनि हा मैदान में, उते रहनि हा असां सां गॾु त अहिड़ो नुक़सानु न थिए हा। किन त वरी नऊज़ बिल्लाह अहिड़ा लफ़्ज़ बि चया मुनाफ़िक़नि त नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला जो पैगंबर जे सचो हुजे हा त एॾो नुक़सानु थोड़ई थिए हा। मुसलमाननि जे दिलनि खे ज़ख्मी पिया कनि इहे लफ़्ज़। किन वरी अहिड़ा लफ़्ज़ चया त पोइ असां खणी भला पोइ हाणे पंहिंजे पुराणे दीन ते फिरी वेंदासीं, वारो जो मिलियो न। पोइ अॼोकिन आयतुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला उन दौर में मौजूद मुसलमाननि जी तरबियत कंदे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला तकूनू कल्लज़ीना कफ़रू,
वक़ालू लिइख़वानिहिम इज़ा ज़रबू फ़िल अर्ज़ि औ कानू गुज़्ज़न लौ कानू इंदना मा मातू व मा क़ुतिलू। ए ईमान वारो अहिड़नि काफ़रनि वांगुरु तव्हां न थिजो। साईं कहिड़नि काफ़रनि वांगुरु? फरमाई वक़ालू लिइख़वानिहिम इज़ा ज़रबू फ़िल अर्ज़ि, जेके पंहिंजे भाइरनि दोस्तनि यारनि खे मेणूं ॾेई हे लफ़्ज़ चई था वठनि। कहिड़ा? त जेकर न असां सां गॾु हुजेव हा त पोइ नुक़सान न थिएव हा न। असांखे छॾे मदीने में तव्हां असांजो रायो न वरितो, मैदान में निकिरी आया आहियो त पोइ ॾिसो नुक़सान बि थियो न। इज़ा ज़रबू फ़िल अर्ज़ि, जॾहिं मैदान में निकिरनि था सफ़र जे इरादे सां, औ कानू गुज़्ज़न या जिहाद जे इरादे सां, लौ कानू इंदना मा मातू व मा क़ुतिलू, अबा जे असां सां गॾु हुजेव हा त बची वञेव हा। छो त उन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं राया वरिता हुआ जंग उहद जे लॻण खां पहिरियां, गुज़िरियल आयतुनि में गुज़रियो आहे, तव्हांखे यादि हूंदो, ॿुधो हूंदो तव्हां। वरी बि थोरो भेरो ॼारियां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं ख़बर पई त मके जा मुशरिक सभु पाण में गॾिजी करे, वॾा वॾा कबीला पाण सां गॾायूं अथऊं, वॾियूं ताक़तूं गॾायूं अथऊं, इहे गॾे करे मुस्लमाननि खां बदिलो वठणु था चाहिनि। जंग बदर में जेको काफ़रनि खे मुस्लमाननि जे हथां नुक़सान थियो हो, उन्हनि जा 70 माण्हू मुआ ऐं जंग बदर मुस्लमाननि फतह कई, उनजो बदिलो वठणु था चाहिनि मुशरिक। सभु माण्हू पाण में गॾाया अथऊं, वॾा वॾा कबीला, वॾा वॾा लड़ाकू जवान ॻोल्हे ॻोल्हे गॾु कया अथऊं। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु मशवरा वरिता त अदा ॾियो ख़बर भला हाणे दिफ़ा कीअं कजे। इहे जो मुशरिक गॾिजी करे मदीने ते हमला आवर थियनि त पोइ कीअं दिफ़ा कजे, कीअं मुक़ाबिलो कजे उन्हनि जो। उन्हनि में अब्दुल्लाह बिन उबय बिन सलूल मुनाफ़िक़ बि हो। उन वक़्तु अञा चिटो न थियो हो, निर्वार न थियो, लिकियो छपियो हो मुस्लमाननि जे अंदरि, मुस्लमाननि जे रूप में हो। उन इहो मशवरो ॾिनो त साईं असांजो तजुर्बो आहे, जॾहिं बि न जंग थी आहे असां मदीने में रही करे हितां मुक़ाबिलो कयो आहे त उहा जंग खटी आहे। हाणे बि जेकर ईअं कबो त ॾाढो फ़ाइदो थींदो। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कुझु ॿियनि सहाबी सगोरनि जवाननि मशवरो ॾिनो त साईं जंग बदर में बि असां शरीक कोन थी सघियासीं, असांजी दिली तमन्ना आहे त दुश्मन भले अचे त मैदान में मुक़ाबिलो कयूंसि। त शहादत त अलाह जे तरफ़ खां इनाम आहे, जे बचासीं त बि राज़ी थी पवंदासीं। लड़बो मैदान में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि इहा बहादुरनि वारी राय पसंदि अची वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मैदान में अची करे लड़िया। हाणे इहा जंग सॼी लॻी गुज़री वई, जेका गुज़िरियल आयतुनि जे अंदरि बि गुज़री आहे। पोइ हाणे उन वक़्तु जॾहिं जंग उहद में नुक़सान थी पियो त उन ॻाल्हि खे वठी करे मुनाफ़िक़ चवनि पिया लौ कानू इंदना मा मातू व मा क़ुतिलू। हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु लश्कर सॼो वठी करे मदीने खां निकिता हा, इहे मुनाफ़िक़ बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निकिता हा। थोरो अॻिते हली किलो ॿ मीटर पोइ मोटी आया। चयूं त असांजी राय न वरिती वई, हाणे असां अॻिते हली करे हरूभरू पाण खे माराईंदासीं थोरा ई। वापसि मोटी करे मदीने में रहिजी विया। बाक़ी 700 साढा 700 साथी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वठी करे मैदान उहद में वञी करे लड़िया त नुक़सान बि थियो। अल्लाह ताला जे तरफ़ खां हिकमत हुई। हाणे जेके पोइ मदीने में मुनाफ़िक़ रहिया, इहे था मेणा ऐं मयारूं ॾियनि हुननि मुजाहिदनि खे। मुनाफ़िक़ था मेणा ॾियनि मुजाहिदनि खे त असां सां गॾु हुजेव त बची वञो। असां ॾिस न आयासीं न, असांखे ख़बर हुई त नुक़सान थींदो, ऐं असां रायो ॾिनो त मदीने में बीह करे लड़ूं, असांजो रायो तव्हां न वरितो। अल्लाह ताला मुस्लमाननि खे मना थो फरमाए त ए ईमान वारो, तव्हां इन्हनि काफ़रनि जहिड़ा न थिजो जेके चवनि था त असां वटि हुजेव त नुक़सान न थिया। इन जहिड़ा न थिजो। वॾी तरबियत कई अल्लाह तबारक व तआला। इहे मुनाफ़िक़ ऐं काफ़र जेके न चवनि था त असां सां गॾु हुजो हा त न मरो हा, ईअं नुक़सान न थिए हा, उनजो जवाबु अॻ में अल्लाह ताला ॾिनो आहे त जेकॾहिं न कंहिंजो मौत लिखियल हो हिन मैदान उहद में, भले तव्हां जंग जे लाइ न बि निकिरो आहे न, तब बि उतां उहे माण्हू गिलजी कंहिं न कंहिं कम सां कई हली उते पहुचंदा, मौत उते मिले न। छो त अल्लाह ताला जो फ़ैसिलो आहे, मौत त मिले आहे। बाक़ी हे जेके चवनि था त लौ कानू इंदना मा मातू व मा क़ुतिलू, असां वटि हुजनि हा त इन न मरनि हा, न के क़तल कया वञनि हा, पंहिंजे मौत बि मौत न अचे हा न, ईअं लड़ी मरनि बि न हा, ईअं मरनि ई न हा, बसि असां वटि हुजनि हा त। अल्लाह ताला फरमायो त इहा हिननि खे रुॻो हसरत ई फबंदी, बसि हसरत ई फबंदी त ईअं न थिए हा त नुक़सान बि न थिए हा।
पर अल्लाह से फरमायो वल्लाहु युहयी व युमीत, अल्लाह ही जिंदगी भी ॾींदो आहे, मौत बि ॾींदो आहे। वल्लाहु बिमा तामलून बसीर, तव्हां जेको कुझु कयो था चओ था हिक ॿिए खे सभु अल्लाह तबारक व तआला ॾिसे पियो। पोइ हाणे अल्लाह ताला तफ़सीर सां हुनजो जवाबु ॾिनो, वलइन मुत्तुम फी सबीलिल्लाहि औ मुत्तुम वलइन क़ुतिलतुम फी सबीलिल्लाहि औ मुत्तुम लमग़फ़िरतुम मिनल्लाहि व रहमह। अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे हिकु उसूल सेखारे छॾियो, जॾहिं न अल्लाह ताला जे तरफ़ खां मौत बरहका अचणो आहे, पोइ जेको वक़्तु मौत जो लिखियलु आहे उहो वक़्तु पूरो थी वियो त मौत ईंदो। पोइ माण्हू घर में हुजे, सफ़र में हुजे या जंग में हुजे, वेठो हुजे, सुतो पियो हुजे, बीठो हुजे, किथे बि हुजे, घड़ी उहा अची वई मौत ईंदुसि। ऐं जंहिं जॻह ते मौत लिखियलु आहे मौत उन जॻह ते ईंदो। बंदो भले दुनिया जे कहिड़ी बि कुंड कुड़िश में हुजे, अल्लाह ताला कंहिं न कंहिं ज़रिए सां हुनखे खणाए करे उते पुॼाईंदो जंहिं जॻह ते हुनजो मौत थियणो आहे। जीअं रिवायतुनि जे अंदरि अहिड़ो वाक़ियो ईंदो आहे, सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में जेको सुलेमान अलैहिस्सलाम वटि तख़्त हो, उन तख़्त जे मथां 700 खनि कुर्सियूं लॻंदियूं, जंहिं ते उन जा ख़ासि मुशीर वज़ीर वेहंदा, उन्हनि समूरनि सूदो तख़्त ओॾामंदो हो। रवाहो अशहरूं, क़ुरान पाक कहिड़ा लफ़्ज़ बयानु फरमाया आहिनि त हिकिड़े महीने जो सफ़र कंदो हो सुबुह खां मंझंदि ताईं, वरी ॿिए महीने जो सफ़र इहो तख़्त ओॾामंदे कंदो हो मंझंदि खां शाम ताईं। माना हिकिड़े ॾींहं जो सफ़र तख़्त जो 2 महीननि वारो सफ़र हिकिड़े ॾींहं ते कंदो। हाणे सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं हिकिड़ो शख़्स उन तख़्त ते सुलेमान अलैहिस्सलाम जी कामेटीअ जो हिसो हुयो वेठो हो। इज़राइल अची करे हुनखे मुंहुं ॾेखारे वियो, अखियूं ॾेखारे वियुसि। सुलेमान अलैहिस्सलाम खे हुन अची करे मूंखे दाह ॾिनी सुलेमान अलैहिस्सलाम खे त मूंसां हीअ शर आहे। इज़राइल हुनखे अखियूं ॾेखारे चयूं त तुंहिंजो मौत आहे हिंदुस्तान में लिखियलु, तूं हिते वेठो आहे, बाक़ी मिंट बचा आहिनि 5 ऐं तूं हिते वेठो आहे, तुंहिंजो मौत हुते लिखियलु आहे। सुलेमान अलैहिस्सलाम खे इहा जॾहिं ख़बर पई, सुलेमान अलैहिस्सलाम जे उन तख़्त जे ज़रिए उन शख़्स खे खणी उते पुॼायो वियो, उते पहुतो मौत आयुसि। क़ुरान पाक जूं आयतूं सेखारीनि थियूं मौत जंहिं जॻह ते लिखियलु हूंदो उन जॻह ते ईंदो, चाहे माण्हू छा बि करे, किथे बि हुजे। ऐं मौत लिखियलु आहे त ईंदो, वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यद, मैदान में बीहे या ज़मीन जे अंदरि हलियो वञे या आसमान ते वञे या जबलनि जे चुरनि में ग़ारनि में लिकी छो न वञे, उहो त अचिणो आहे, ईंदो। पोइ इहे मुनाफ़िक मेणा चौथा ॼण त असां सां गॾु हुजो हा त मौत न अचे हा, असां सां गॾु मदीने में हुजो हा त हीअं तव्हांखे लड़ाईअ में मुक़ाबले में नुक़सान न थिए हा। इहा जया तव्हांखे मेणा था ॾियनि, अलाह जे हथ में आहे मौत ऐं हयाती। पोइ इन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे, इन्हनि खे रुॻो फबी बि त इहा हसरत ई आहे न, हसरत। ऐं तव्हां पंहिंजो मक़ाम ॾिसो, हिकिड़ा उहे बंदा जेके मैदान ओहद में लड़ंदे शहीद थिया, उन्हनि शहीदनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून, इहे ज़िंदा आहिनि, अल्लाह ताला वटि उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो थो वञे, इन्हनि खे मोल ई न चओ, छो त हिन जी ज़िंदगी तव्हां सम्झी ई नथा सघो, वलाकिन ला तशऊरून, इन जी ज़िंदगी अहिड़ी आहे जेका तव्हां सम्झी नथा सघो। हाणे जेके शहीद थिया उन्हनि जो रुतबो बि वॾो, जेके वरी उते ज़ख़्मी थी पिया गाज़ी मुजाहिद, उन्हनि जो रुतबो बि वॾो। अल्लाह ताला उन्हनि खे वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम अफ़ा अन्कुम जा लफ़्ज़ चई करे माफ़ी बि ॾिनी। क़ुरान पाक में चिट्टो ऐलान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु जो बि चई छॾियो। एॾो वॾो सर्टिफिकेट उन्हनि खे जीअरे ई पंहिंजे हयातीअ में ई माफ़ीअ जो मिलियो, एॾो वॾो सर्टिफिकेट। हाणे हुननि जे लाइ रुॻो हसरत ई बची अड़े, हसरत। हाणे रिवायत अंदरि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, ईमान वारनि खे अल्लाह तबारक व तआला जॾहिं इनामनि इकरामनि सां नवाज़ींदो त उन वक़्तु मुनाफ़िक ऐं काफ़िर बि बीहंदा, ख़ुसूसन जेके मुजाहिद दीन इस्लाम ख़ातिर पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई करे शहीद थिया हूंदा, अल्लाह ताला उन्हनि खे जॾहिं जन्नत जो आला मक़ाम नसीब कंदो, उन वक़्तु मुनाफ़िक ऐं काफ़िर ॾिसी करे अफ़सोस कंदा, हसरत कंदा, चवंदा हाय काश असांजो जिस्म बि दुनिया में कैंचिन सां कटियो वञे हा त अॼु असां बि हिननि सां गॾु जन्नत में हुजऊं हा। अल्लाह से फरमाए थो लियजअलल्लाहु ज़ालिका हसरतन फी क़ुलूबिहिम, ईमान वारो इन्हनि जहिड़ा न थिजो
इन्हनि खे रुगो हसरत ई आहे फबंदी हिते बि अॻिते बि। तव्हांजे लाइ माफ़ीनामो आहे, तव्हांजे लाइ वॾो मक़ाम असां रखी छॾियो आहे, उन ते राज़ी रहो। पोइ अलाह ताला वज़ाहत कंदे फरमायो वलइन कुतिलतुम फी सबीलिल्लाह, जेकॾहिं न तव्हां अल्लाह जे रस्ते में मैदान जिहाद में लड़ाई करे शहीद कया वञो, ऐं मुतुम या पंहिंजे मौत घर में हाणे मां तव्हां मरी वियो, तब मग़फ़िरतुम मिनल्लाहि व रहमह, अल्लाह ताला जी मग़फ़िरत ऐं रहमत तव्हांखे मिलंदी 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 मिलंदी। हाणे मैदान जिहाद में जेके लड़ियासीं शहीद, उहो बि रुतबो, जेके ज़ख़्मी थी घर आया अल्लाह जी फरमायो मुतुम पंहिंजे मौत मरी विया न, त बि उन्हनि जो वॾो मक़ाम आहे। तीरनि ऐं तलवारुनि सां त मौत रखियल ई कोन्हे, जंग ऐं जिहाद लड़ाईअ सां त मौत रखियल ई कोन्हे, जॾहिं लिखियल हूंदो तॾहिं मिलंदो। छो त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इन जंग उहद जे अंदरि हज़रत ख़ालिद बिन वलीद बि हो। इब्तिदा में अञा मुस्लमान न थियो हो, काफ़िरनि जे तरफ़ खां काफ़िर हुयो, काफ़िरनि जे तरफ़ खां मुस्लमाननि सां मुक़ाबले करण जे लाइ, लड़ण जे लाइ मैदान उहद में आयो। ऐं एतिरे क़दुरु निशानदेही करे बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंग उहद में जेको घणे खां घणो नुक़सानु थियो हो, उहद जबल जे पोयां जेका जमात फिरी अचे मुस्लमान जे मथां हमलावर थी, उहा हुई ख़ालिद बिन वलीद जे निगरानीअ में। वॾो नुक़सानु छो ई हिन जे वजह सां हुयो, वॾो नुक़सानु थियो। पोइ जंग त अल्लाह तबारक व तआला जे फज़ल सां काफ़िरनि हाराई, मुस्लमाननि खटी, अॻिते हली करे हज़रत ख़ालिद बिन वलीद मुस्लमान थियो। पोइ मुस्लमाननि सां गॾिजी वरी काफ़िरनि सां मुक़ाबलो कंदे केतिरियूं जंगियूं लड़ियो। आख़िर में जॾहिं उनजो पंहिंजो मौत जो वक़्तु पे आयो, तॾहिं बिस्तरे ते पियो, बिस्तरे ते पियो। सॼी ज़िंदगी तीरनि तलवारुनि सां जंगियूं जिहाद कंदे लड़ंदे गुज़ारियईं, पर मौत बिस्तरे ते पियो अचे। उन वक़्तु अखियुनि मां पाणी बि वहे पियो, रोए बि पियो, चवे पियो त हाय काश मैदान जिहाद में मूंखे लड़ंदे मौत अचे हा, पर मालूम थियो त तीरनि ऐं तलवारनि ऐं जंगियुनि में बि मौत कोन्हे, बिस्तरे ते थो अचे। तमन्ना हुई त शहादत जो मौत मिले हा, मैदान में लड़ंदे मरां हा, शहीद थिया हा, पर बिस्तरे ते तो मौत मिले। काश मुंहिंजे हिन मौत मां दुनिया जा माण्हू सिखी वठनि, दुनिया जा माण्हू उहे निकमा नामुराद माण्हू सिखी वठनि त तीरनि ऐं तलवारुनि में मौत रखियल कोन्हे को, जंग ऐं जिहाद खां घबरायो न। काश मुंहिंजे हिन मौत मां हुननि जूं अखियूं खुली वञनि। अफ़सोस कंदे चवे पियो त मां उठ वांगुरु ईअं घर में तो दम ॾियां, मैदान में मरां त ॾाढो एज़ाज़ हो। पर अल्लाह तबारक व तआला त उनखे बि बयानु करे छॾियो त तव्हां मैदान जिहाद में लड़ी करे शहादतूं कमायूं त बि तव्हांजो रुतबो वॾो आहे। वलइन कुतिलतुम फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जेकॾहिं मारिया वियो माना शहीद थी विया, ऐं मुतुम या घर पंहिंजे मौत मरी वियो, पोइ काफ़ी अरसे खां पोइ, तब लमग़फ़िरतुम मिनल्लाहि व रहमह, अल्लाह जी मग़फ़िरत ऐं रहमत अल्लाह ताला जी तव्हांखे मिलंदी मिलंदी। इहा भली आहे उन्हनि शयुनि खां जेके शयूं काफ़िर दुनिया जी माल मता गॾु करण जे लाइ लड़ाईअ खां जिहाद खां भॼनि था। तव्हांखे जिहाद में शहादतूं मिलियूं ऐं हुननि खे हयाती मिली, मुक़ाबलो था कयूं भला। तव्हांखे शहादत खां पोइ अल्लाह तबारक व तआला मग़फ़िरत ऐं बख़्शिश रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अफ़ल्लाहु अन्हुम जा लफ़्ज़ ॾेई माफ़ी ॾेई छॾी। हुननि खे इहा हसरत इहा ई मिली त दुनिया जो माल मता उन्हनि खे मिलियो। क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो त तव्हांखे जन्नत जो आला मक़ाम मिलंदो, हे वेठा अफ़सोस कंदा अड़े असां बि हिननि वांगुरु कटिजऊं मरूं हा, कंहिं सां कपिजऊं हा त असांखे बि फ़ाइदो थिए हा, पर अड़े असां रहिजी वियासीं। इहो अफ़सोस उन्हनि खे मिलंदो। दुनिया में बि अल्लाह ताला जी तव्हांजे मथां रहमत आहे, मग़फ़िरत जो ऐलान आहे, ऐं आख़िरत में बि तव्हांजे लाइ वॾो मक़ाम आहे। इन्हनि जहिड़ा न थिजो, इन्हनि काफ़िरनि जहिड़ा न थिजो जेके तव्हांखे चवनि था त लौ कानू इंदना मा मातू व मा क़ुतिलू, जे असां वटि हुजनि हा त पोइ ईअं कोन मरनि हा, न घर मरनि हा, न ईअं मैदान में मरनि हा, ईअं न थिया। पर अल्लाह से फरमायो वलइन मुतुम औ क़ुतिलतुम लइलल्लाहि तुहशरून, जेकॾहिं तव्हां मरी वियो न पंहिंजे मौत घर में किथे बि, औ क़ुतिलतुम या मैदान जिहाद में लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो, तब यादि रखो लइलल्लाहि तुहशरून, मोटी त हिकु ॾींहुं सभु अल्लाह जा महशर जे मैदान में गॾु थी करे हाज़िर थींदव न, पेश थींदव न, पाण हुनजो हिसाब मां करे वठंदुसि। तव्हां बि उते, हू बि उते, हिसाब करे वठंदुसि।
फलनब्बियुकुम बिमा कुंतुम फीहि तख्तलिफून। ॿी जात फरमाई त मां तव्हांखे पाणे पंहिंजे इख़्तिलाफ़नि जो फ़ैसिलो हुन महिल करे ॿुधाईंदुसि त कीअं थींदो आहे फ़ैसिलो। पर इन्हनि काफ़रनि जहिड़ा न थिजो जंहिंमां हाणे ज़ाहिरी आयतूं क़ुर पाक जूं असां पढ़ियूंसीं ऐं ॿुधियूंसीं त ख़ुलासो इहो ज़ाहिरी मालूम थियो त अलाह ताला मोमिननि खे फरमाए थो त काफ़रनि जे इन्हनि अफ़वाहनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ऐं इन्हनि प्रोपगंडाउनि ते कन न ॾिजो, इन्हनि जहिड़ा न थिजो। तव्हांजो मक़ाम मथे आहे, हू हसरतूं कंदे रहंदा हिते बि, क़यामत जॾहिं बि हसरतूं कंदा ईअं जहन्नम में हलिया वेंदा। तव्हां ख़ुशीअ ख़ुशीअ सां शहादत जा मनसब जिन मारिया या जेके दुनिया जे अंदरि शहादत जे मनसब खां बची बि विया, ज़ख़्मी थी पिया, त बि उन्हनि खे जन्नत जो मक़ाम मिलंदो। तव्हां इन्हनि जहिड़ा ज़ाहिरी दुनिया जे ज़िंदगीअ में इन्हनि जहिड़ा न थिजो, इन्हनि जे ॻाल्हियुनि ते कन न ॾिजो। ज़ाहिरी ख़ुलासो इहो आहे। गहरीअ नज़र सां ॾिठो वियो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे ज़रिए मुस्लमाननि खे तरबियत कंदे, तालीम कंदे, उन दौर जे सहाबा किराम समेत सभिनी खे ॼण त सेखारियो आहे त जॾहिं बि न जंग लॻंदी आहे त पोइ जंहिंखे वारो मिलंदो आहे उहो पंहिंजो वारो वॼाए वठंदो आहे। काफ़र जंग में मुक़ाबले में तव्हांखे मारण जे पोयां हुआ त मुनाफ़िक वरी काफ़रनि जो साथ ॾियण में, जे साथ न ॾेई सघिया तव्हां सां गॾु मैदान में बीठा बि सही त बि भॼींदा, जे न बि भॼी सघिया न त तव्हांखे नुक़सानु थियो त हुन ते पिया टोकींदा, कंहिं न कंहिं तरह सां तव्हां सां पंहिंजी असुलियत ज़ाहिर पिया कंदा। त अल्लाह ताला मुस्लमान खे सेखारियो त मुश्किल वक़्त में ई ख़बर पवंदी आहे पंहिंजे ऐं पराए जी। इहा आज़माइश तव्हांजे मथां इन जे करे ॾिनोसीं त जीअं तव्हांखे आज़माइश वक़्तु ख़बर पइजी वञे त सचा कहिड़ा हुआ ऐं मुनाफ़िक कहिड़ा हुआ। ऐं दुनिया जे अंदरि बिल्कुलु अॼुकल्ह बि ईअं ई आहे, ॾुखे वक़्त में पंहिंजे पराए जी ख़बर थींदी आहे, परख थींदी आहे। ऐं ॾुखियो वक़्तु, मुश्किल वक़्तु हिकु एतबार सां इंसान जे मथां आज़माइश बि बणिजी ईंदो आहे, त ॿिए एतबार सां नेमत बि बणिजी ईंदो आहे। ॾुखियो वक़्तु पंहिंजे पराए जी परख करे वेंदो आहे, इहा नेमत हूंदी आहे। न त माण्हू ईअं पियो दोखे में हलंदो त सभु पंहिंजा आहिनि, सभु पंहिंजा आहिनि, सभु पंहिंजा आहिनि, ख़बर तव्हां पवंदी आहे त इहे पंहिंजा कोन आहे। या हिननि में के मुनाफ़िक बि हुआ, के हिननि में छुपियल बि हुआ, नाकारा बंदा बि हुआ। इहे आज़माइशूं अल्लाह ताला जी तरफ़ खां हिकमत ऐं मसलियतुनि सां भरियल हूंदियूं आहिनि। त पोइ अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ज़रिए जेका तरबियत ऐं तालीम ॾियणु फरमाई आहे, अल्लाह पाक तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।